हेलो स्टूडेंट्स, मां आहियां प्रदीप कुमार, आरबी एजुकेशन सिस्टम गिरोड शरीफ मां अवां जे लाइ क्लास 8 जी समाज जी बैच जो टॉपिक सिलेक्ट कयो आहे सवाइ मुस्लिम लीग जो ठहिण। असां इन चैप्टर के पहिरीं में डिस्कस कयोसीं। हाणे जेको आहे 1906 मुस्लिम लीग जेका ठही आहे 1906 में ठही। इन खां अॻु में हिते जेको नुमाइंदा जमायत हुई जेका नुमाइंदगी करे हुई हिंदू ऐं मुस्लमाननि जी ॿिन्ही जी, उहा ठहियल हुई 1900 कांग्रेस, जंहिंजो नालो कांग्रेस 1885 में जेका ठही। इन में हिंदू ऐं मुस्लमान ॿिन्ही गॾिजी करे पंहिंजी तहरीक खे अॻिते हलाए पिए, पंहिंजी आज़ादी जी जदोजहद खे अॻिते वधायो पिए। पर बंगाल जो विरासत जेका 1905 में थी, इन में जॾहिं ओभर बंगाल ऐं आसाम इन जा हिसाब बनाया विया तॾहिं मुस्लमाननि खे इन ॻाल्हि जी तमामु घणी ख़ुशी थी। उन्हनि भाइयों पिए ते इन विरासत सां असां मुस्लमाननि जे जेको बंगाल जे अंदरि जेको आहे अक्सरियत में आहे, उन्हनि सम्झो पिए त हाणे जेके असांजा हक़ आहिनि उहे मुकमल तरह सां असांखे मिली सघंदा ऐं असांजी जेको तरक़ी जो सफ़र अॻिते जारी रहंदो। पर बदकिस्मती सां कांग्रेस जी पार्टी इन जी तमामु घणी सख़्तु मुखालफ़त कई ऐं 1911 जे अंदरि इन जी विरासत खे ख़तमु करे वरी हिकु दफ़ा इन्हनि खे गॾियल सूबो बणायो वियो। इन नतीजे ते जॾहिं इन ॻाल्हि ते पहुता त मुस्लमाननि इन ॻाल्हि खे फील कयो त बाबा जेकॾहिं असां गॾिजी करे हिकु पार्टी जे तौर ते असां पंहिंजे मक़ासिद हासिल नथा करे सघूं, इन करे 1906 जे अंदरि ढाका जी मुस्लिम लीग एजुकेशन कॉन्फ्रेंस जे अंदरि सर सैयद हिकिड़ी कॉन्फ्रेंस घुराई ऐं उन में मुस्लिम लीग जो बुनियादु विधो वियो। इन जो जेको पहिरियों जेको आहे सदर चूंडियो वियो, सदर आगा ख़ान खे सिलेक्ट कयो वियो ऐं इन में ॿिया जेके असांजा जेके उन टाइम जा सरगर्म जेके कारकुन हुआ, उन्हनि में नवाब मोहसिन अल मलिक, वकार उल मलिक, नवाब सलीम अल्लाह ख़ान वग़ैरह जेके इन पार्टी में शामिल हुआ ऐं अहिड़ी रीति जेका मुस्लिम लीग जो बुनियादु पियो ऐं